भगवान जी पहिरें विवाह थियो माता रुक्मणी सां साक्षात लक्ष्मी माता जो रूप। नारद महाराज आदि को उहा ॿुधंदी रहंदी हुई कि भगवान कृष्ण केॾा दयालु आहिनि, कृपालु आहिनि, सुंदर आहिनि। उन मन ई मन संकल्प कयो, दृढ़ निश्चय कयो कि मां वरो कृष्ण न त रहूं कुंवारी, मां विवाह कंदमि त श्री कृष्ण सां। तॾहिं रुक्मणी माता जो उन सां जेको विवाह थियो आहे उहो आयोजन वारो विवाह न थियो, राक्षसेन विधानेन। 4 तरह जी शादियूं थींदियूं। हिकिड़ो जेको साधारण विवाह थींदो आहे उनखे ब्रह्म विवाह चइबो आहे। ब्राह्मण देवता ईंदा आहिनि, नुख मिलाईंदा आहिनि, सभु मिलाईंदा आहिनि, गुण लक्षण आयोजन थींदो आहे, माता पिता वॾा कंदा आहिनि, घोट कुंवार मिलंदा आहिनि, भैया शादी थींदी आहे, हा न, ब्रह्म विवाह। ॿियो थींदो आहे गंधर्व विवाह, मंदिर में वञी करे माला पाए आया आर्य समाज में, हा न, पसंदि करे, प्रेम विवाह। ऐं टियों विवाह थींदो आहे जेको पिशाच विवाह, न्याणीअ जी इच्छा न आहे, जबरदस्ती कोई हरण करे आयो शादी खे, हा न, अहिड़ा विवाह थींदा आहिनि बिना इच्छा जे, कन्या जे, उनजे घर वारनि जे। कोई वॾो आहे, ताक़त वारो आहे, जुल्मी आहे, शादी करे छॾी। लेकिन श्री कृष्ण भगवान जो जेको विवाह थियो राक्षसेन विधानेन, कीअं कि भगवान हरण करे आया। चवण में त हरण तो अचे, पर हकीकत में भगवान त वरण कयो। छो रुक्मणी माता तो सदा भगवान कृष्ण जी आहे, लक्ष्मी सदा नारायण जी आहे। त भीष्मकपुर में राजा भीष्मक जंहिंखे 5 पुट हुया, वॾो पुट जेको हुयो रुक्मी, ॾाढो चंडरो पापी, उनजी दोस्ती पापिन सां, नास्तिकनि सां। ऐं पिता भागवतनि, भगवान जा भक्त आहिनि। हाणे पिता चयो भाई असांजे न्याणीअ जे लाइ, रुक्मणी जे लाइ कृष्ण कीअं रहंदो द्वारिकाधीश। पुट बिगड़ी वियो, अरे बाबा छा था चओ, वो भगोड़ो युद्ध छॾे करे भॼी वियो, न न न उन सां न कंदासीं, मुंहिंजा दोस्त आहिनि ॾाढा बढ़िया, उन में हिक सां शादी कंदासीं, तव्हां वॾा थी विया चुपचाप वेठा हुजो। ठीकु आहे भाई, तू ई कर। ॿिए ॾींहुं वियो, परीहं बारात थी अचे। अरे परीहं बारात, हा हा केरु भाई केरु थो अचे, ये शिशुपाल चेदी नरेश, उन सां मां पक करे आवां। चओ हरे राम, दम घोष जो पुट। पिता वीचारा चुप थी विया। वो जो रुक्मणी माता जे कन ते इहा ॻाल्हि पई त जार जार रोअण लॻी। भाभी जी आई, रोअण सां कम न थींदे, कुछ कर। राजा सीद भीष्म को नाम, विदर्भाधिपतिर महान, तस्य 5 भवन पुत्रा, कन्यका चवरानना। चो हरे राम। ये कम न हलंदे भाई, छा क्या, चिट्ठी लिख, ब्राह्मण देवता के मोकल। 7 श्लोकी पत्र लिखियो। ब्राह्मण देवता भक्त हा भगवान जा, तुरंत वो पत्र खणी करे, चिट्ठी खणी करे जी द्वारिका पहुता। भगवान अची करे मस्तक झुकायो, पूजन कयो, आरती उतारी, सिंहासन ते विहारियो, पाण चरणन में वेठा, चरण दबाइण लगा। भोजन कराए, मिठाई खाराए, मिठो पान खाराए करे, गैया जो दर्शन कराए। चवनि था हाणे ॿुधायो ब्राह्मण देवता कीअं आयो आहे। रोअण लगा, हे कृष्ण द्वारिकाधीश, मां तव्हांजी महिमा ॿुधी ॾाढी, लेकिन जेतिरी ॿुधी घटि ॿुधी, अखियुनि सां ॾिसी वरितो। सच में तव्हां ब्राह्मण भक्त आहियो, भक्त वत्सल आहियो। प्रभु मां तव्हांजे लाइ तव्हांजो व्यक्तिगत हे पत्र खणी आयो आहियां। भगवान चयो तव्हां ई पढ़ी करे ॿुधायो, मूं में ऐं मुंहिंजे भक्त में नो प्राइवेसी। भक्त मुंहिंजो हृदय आहे। हा हा, तॾहिं ब्राह्मण देवता उहा चिट्ठी पढ़ी करे ॿुधाई कि माता रुक्मणी चएती श्रुत्वा गुणान, हे प्रभु मां तव्हांजा गुण कननि सां ॿुधाइनि। बसि कननि जे अंदरि तव्हांजी महिमा वई ऐं हृदय संकल्प कयो कि मां तव्हां सां विवाह कंदमि। 1000 जन्म लख करोड़ गुज़री वञनि, मां तव्हां सां ई विवाह कंदमि। यादि रखिजो, ईअं न थिए शेर जो हिसो गीदड़ खणी वञे। मुंहिंजो भाउ ॿिए कंहिं हंधि करणु थो चाहे, लेकिन तव्हां मुंहिंजी रक्षा कजो। प्रभु तव्हां खे मां उपाय ॿुधायां थी कि शादीअ जे ॾींहुं असां गौरी शंकर भगवान गौरी माता जी पूजा कंदा आहियूं, भवानी माता जी, त तव्हां उन समय अची वञिजो। लड़ाई झगड़ा बि न थींदा, आसानीअ सां सरलता सां तव्हां मूंखे वठी हलिजो। हकीकत में मां प्रतीक्षा कंदमि त इहो वरण थियो न। भगवान थोड़ी हरण करे आया, भगवान त रक्षा कई आहे पाण। चओ हरे राम। 5 मिंट ध्यान सां वियो भाई। तॾहिं 7 श्लोकनि वारी चिट्ठी ॿुधी करे भगवान चवनि था ब्राह्मण देवता असांजो बि उहो ई हाल आहे। राति जो निंड न ईंदी आहे, असां बि उन्हनि खे यादि कंदा आहियूं। हाणे ॿुधायो
चिट्ठी तो हाणे पहुती आ। भगवान तो सर्वांतर्यामी। गीता में उन जो वचन आ, ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्। जेको मूंखे जीअं भक्ति कंदो आहे, यादि कंदो आहे न, मां बि उनखे उहो ई यादि कंदो आहियां। केवल रुक्मणी माता लाइ न, तव्हांजे लाइ बि, असांजे लाइ बि। जेतिरी स्पीड में तव्हां हलंदो न, उनखां करोड़ गुना भगवान वधीक ईंदा। जेतिरो प्रेम तव्हां कंदो न, भगवान करोड़ गुना तव्हां सां वधीक कंदा। कोई करण वारो हुजे, भरोसो करण वारो हुजे। हरे राम। तॾहिं भगवान चिट्ठी पढ़ी करे ब्राह्मण देवता पुछनि था, प्रभु तव्हां जवाब ॾियो। भगवान चवनि था, हिन जो जवाब न ॾींदासीं। प्रभु जवाब न ॾींदव, असां तव्हां सां गॾु ई हलंदासीं। तुरंत रथ कढायो, सारथी आयो। भगवान ब्राह्मण देवता खे पंहिंजो हथ पकड़े करे रथ ते विहारे पाण वेठा। जी निकिरण लॻा, दाऊजी जी नज़र पई, अरे अरे ये गोपाल कहाँ गयो? चुपचाप चला गया रथ में चढ़कर। नंद लाला समझ में आता है, जरूर है दाल में कुछ काला। तुरंत नारायणी सेना तैयार करे पोयों पोयों दाऊजी हलिया। समझी आ ये छोड़ो गड़बड़ कंदो कुछ। हरे राम। तरी भगवान कृष्ण जी पहुता उते। ब्राह्मण देवता वया, माता रुक्मणी सां मिलिया। बोलो वृंदावन बिहारी लाल की। ॾिसो भगवान वीचारा समय को पहिरियों ही अची वेंदा। हाँ केॾा दयालु। हाँ विवाह को पहिरियों ही तो अची आ भगवान। सिंहासन जो न भाई वीचारा बीठा आहिनि, कुर्सी वुर्सी जो जा मथे विहारियुनि। हाँ हाँ ध्यान जो भाई कथा में। हाँ नेणनि सां भगवान जो दर्शन कयो, कननि सां कथा ॿुधो ध्यान सां। तरी रुक्मणी माता पुछे थी, ब्राह्मण देवता रोण लगी, तव्हां प्रभु जो संदेश न वठी आयो, चिट्ठी न वठी आयो। ब्राह्मण देवता चवनि था, न चिट्ठी तो भगवान न ॾिनी। रोण लगी, अरे अरे रो न देवी, छो? चिट्ठी भले न वठी आयो आ, लेकिन साक्षात द्वारिकाधीश मूंसां गॾु अची आया आहिनि भगवान। रुक्मणी माता एॾो प्रसन्न थी वई कि कुछ ॻाल्हाए न सघी। चई, छा ॾियां? कृष्ण जे बदिले कुछ आहे ई कोन। बस नमस्कार करे छॾी, प्रणाम की, कि उन जे बदिले टई लोक भी थोड़ा आहिनि। उन ॾींहं खां ब्राह्मणनि जी समृद्धि आरंभ थी वई। ऐं जॾहिं हिकिड़े ब्राह्मण देवता भृगु ऋषि भगवान जे छातीअ में लत हई त ग़रीबी अची वई। अॼु उहा ई लक्ष्मी माता अॼु वरदान ॾिनो, ब्राह्मणनि खे आशीर्वाद ॾिनी, प्रणाम कयो त समृद्धि चरणनि में अची वई। बोलो लक्ष्मी नारायण भगवान की जय। हाणे रुक्मणी माता जी पूजन करण निकिती। हेॾो बारात पहुती शिशुपाल जी। ऐं पतो पइजी वियो राजा भीष्मक खे कि भगवान कृष्ण भी आया आहिनि। शिशुपाल खे उन सेनापति सभु मोकिले छॾिया। रुक्मीअ तैयारी करे छॾी, लेकिन होवे सोई जो राम रची राखा। रुक्मणी माता वई, गौरी माता जो पूजन कई, गुलनि जी माला किरी, माता मुस्कुराइण लगी, आशीर्वाद मिली। जी रुक्मणी माता जी एडी सुंदरता लिखियल है। ओहो, उन जा ॾंद भी एॾा सुंदर हा, ओहो, कि मोती फैल थी वञनि। जंहिंखे निहारे वठे तो मूर्छित थी वञे। एडी सुंदर माता रुक्मणी जी आई न, सभु ॾिसंदा रहिजी आ, कोई हिली डुली न सघियो। हाणे ॻोल्हण लगी त श्री कृष्ण काथे। हाणे केॾा भी जुगनू हुजनि, लेकिन उन्हनि में चंद्रमा त अलॻि ई नज़र ईंदो आहे। हाँ नंढी नंढी मोमबत्तियूं ॿारियो, लेकिन सूर्य भगवान त अलॻि ई। हाँ जी माता रुक्मणी आई, भीड़ में श्री कृष्ण भगवान सावरा सलोना नील बणी चमकंदा नजर आया। परियों को प्रणाम करे श्री भगवान भी हथ लायो कि हम ही हैं। बोलो द्वारिकाधीश भगवान की। लखे सैनिक ॾिसनि था, सेनापति ॾिसे तो, आहा छा त भगवान जी चाल आ, छा त भगवान गज मस्त गज गयंद मत सुंदर चाल सां हलन था। अरे भगवान जा कुंडल केॾा बढ़िया आहिनि, चरण केॾा बढ़िया आहिनि, भगवान जा वार केॾा बढ़िया आहिनि, भगवान जा ॾंद केॾा बढ़िया आहिनि, सोना सोना गाल केॾा बढ़िया आहिनि, भगवान जी चाल केॾी बढ़िया आहे, भगवान जा वार केॾा बढ़िया आहिनि। ॾिसंदा रहिजी आ। भगवान हथियालो ॾेई करे, हथ वठी करे रुक्मणी जी खे रथ ते विहारियो ऐं शंख वजायो। जा रहे है द्वारिकाधीश रुक्मणी को लेके, है किसी में ताकत तो पकड़ ले। आओ शंख वजाए भगवान निकता। बोलो द्वारिकाधीश भगवान की जय। हेते पोइते रुक्मी आयो, शिशुपाल आयो, सेनापति आया, सैनिक आया। चवनि पिया, भैया असां छाजे करे बीठा से, कोई कमकार हुयो? अरे वठी आया तो ले गयो ले गयो ले गयो। सब चिल्लाइण लगा, ले गयो ले गयो ले गयो।
बोलो श्री रुक्मणी माता भगवान श्री कृष्ण चंद्र की जय हो। पुछण लगा सेनापति सैनिक बीठा आहिनि, अरे असां छाजे करे बीठासीं? चई असां त राजकुमारी रुक्मणी जी रखवाली में त कोई वठी न वञे। पोइ छा थियो? चई हुनखे त सांवरो सलोनो वठी वियो। एतिरे में रुक्मी आयो। शिशुपाल, अरे पापियो छा पिया कयो तव्हां? चई महाराज क्षमा कयो, मां त हुनजे चरणनि मां चित हटाए न सघियुमि। तूं छा पियो करेड़े? हा, वॾो बहादुर ठहियो आहे। महाराज मां हुनजी चाल पियो ॾिसां। तूं? मां हुनजा वार पियो ॾिसां, मां हुनजा गिटा पियो ॾिसां, मां हुनजा कुंडल पियो ॾिसां, ओहो मां हुनजो पीतांबर पियो ॾिसां। सेनापति खां पुछई, तूं बि कुझु न ॾिठो? चई महाराज मां सभु ॾिठो। छा ॾिठे? चई मुंहिंजे साम्हूं बाह पकड़े करे श्री कृष्ण राजकुमारी रुक्मणीअ खे रथ ते विहारियो ऐं रथ ते विया। चई चंड्रा पोइ रोके छो न? छा पियो करे तूं? हाँ नालायक, रोके छो न? चई का करता महाराज, जोड़ी तो एक नंबर की लग रही थी। टिनी लोकन में अहिड़ी जोड़ी कोने। चओ हरे राम। शिशुपाल कर्म पिटण लॻो, मरियुम मरियुम मरियुम, घोट राजा ठही मां आयमि, कुंवारो कोई ॿियो वठी वियो। मरी वेंदुमि मां, आत्महत्या कंदुमि, जीअरो न रहंदुमि। प्राण ॾियण लॻो। एतिरे में जरासंध आयो। चई बी ते पागल क्षत्रिय माण्हू थी करे चए तो मां आत्महत्या कंदुमि। छो? हिकु बार तूं बसि असफल थी वे। हाँ, कृष्ण आयो वठी वियो रुक्मणी खे, त आत्महत्या कंदे? हाँ क्षत्रिय। छो? चई मूंखे इन कृष्ण 17 बार हरायो आहे। घणा बार? 17 बार। मां आत्महत्या कई। शिशुपाल चई त पोइ कमाल आहे, अहिड़ा अहिड़ा बेशरम निर्लज वेठा आहिनि। 17 बार मात खाई वेठा आहिनि। मां त अञा पहिरियों ई बार हारियो आहियां। चुपचाप कुंवार जा कपिड़ा पातई ऐं पालकीअ में वेही करे चुपचाप पंहिंजे घर हली वियो। हेॾे रुक्मी आयो भगवान सां लड़ाई करण। रुक्मणी माता हथ जोड़े वरिता, प्रभु हिनखे मारजो न। तॾहिं भगवान हुनखे प्राण दान ॾिनो, अधवार लाहे छॾिया। एतिरे में बलराम जी महाराज आया, चिल्लाइण लॻा, आख़िर त तुंहिंजो सालो आहे, छुटी ॾेई छॾियऊं। रस्सी खोले रुक्मीअ खे। उन बि कसम खाधी, वापसि न वेंदुमि पंहिंजे नगर में जेसि ताईं रुक्मणीअ खे न वठी ईंदुमि। चओ हरे राम। हाणे इहो त थियणो कोन हुयो। हेॾे बलराम जी थोरो रुक्मणीअ खे था दिलास हुजनि, हे बचपन खां ईअं थी नटखट छली आहे, हिन जो बुरो न मञजां। वरी कृष्ण खे चवनि था ईअं कबो आहे? आख़िर साला साहब आहे, ब्रदर इन लाइ। हा, हुनजा वार ॾाढ़ी लाहे छॾिया अथई, वीचारे खे ईअं मोकिलियो अथई। वरी रुक्मणीअ खे चवनि था भाई असां राजा आहियूं, छा कयूं, राज धर्म थींदो आहे। वरी भॻवान कृष्ण खे चवनि था ईअं न करणु खपे तोखे। हा, हिन जो त सोच, हिन वीचारी हुनजी भेण, हिनखे दुख न थींदो। वरी रुक्मणी खे चवनि था भाई तूं बुरो न मञजां, असांजे राज धर्म में कई अहिड़ी ॻाल्हियूं थींदियूं। ॿिन्ही खे भगवान ठाहे वरितो। बलराम जी युद्ध करे सभिनि खे भॼाए छॾियो। द्वारिका में आया श्री कृष्ण ऐं रुक्मणी जी धूम धाम सां प्रेम सां जोरदार आनंद गर्दन वर्जन मौज सां 33 करोड़ देवताऊं अची आहुति था विझनि ऐं जोरदार भगवान जो विवाह थियो आनंद मंगल में। बोलो द्वारिकाधीश भगवान की, रुक्मणी जी महारानी की जय हो। बधाई हो बधाई सारी संगत को बधाई हो, बधाई हो बधाई सारी संगत को बधाई। बधाई हो बधाई बधाई हो, बधाई हो बधाई सारी संगत को बधाई।